अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बाआवाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अजीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो, मुझा भाइरो, ही इस्लाही ऐं इस्लामी प्रोग्राम आहे जेको सिर्फ़ जो सिर्फ़ इन जे लाइ रखियो वेंदो आहे त असां पाण खे फ़िक्र आख़िरत ॾेरायूं, असां पाण खे फ़िक्र क़ब्र ॾेरायूं, असां पाण खे फ़िक्र मौत ॾेरायूं। अॼु वॾी लापरवाही थी वई आहे। असांजा मुसलमान भाइर मौत खे विसारे वही रहिया, क़ब्र खे विसारे वही रहिया, आख़िरत खे विसारे वही रहिया। रुगी दुनिया जे कद भज भजा हराम जो पैसो हुजे या व्याज जो पैसो हुजे, रुश्वत जो हुजे, यतीमन गरीबन मिस्कीनन जो हुजे,
हड़प कयूं वेठा हूं ॾींहं रात दुनिया 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 में फाथा पिया निकरो ही नथा दुनिया में हिरस में कंहिंखे भी इहो फिक्र न आहे तन करीब असां दुनिया छॾण वारा हूं दुनिया फना थियण वारी आहे दुनिया खत्म थियण वारी आहे तुर्की में ज़िलज़िलो आयो रुगी 40 सेकंड माण्हू पंहिंजनि बंगलनि में वेठा माण्हू पंहिंजनि फ्लैटनि में वेठा माण्हू पंहिंजनि महलातनि में वेठा 40 सेकंड लोडे सां फ्लैटां किरी पियूं बंगला किरी पिया माण्हू पंहिंजनि ई फ्लैटनि में पंहिंजनि ई बंगलनि में चिथजी विया वीचारा मरी विया बुधायो तो वञे त 50,000 लाश निकतो आहे अञा लाश निकरंदा अल्लाह जा बानव कुछ सोचो घणो दुनिया जो फिक्र कयो तो हाणे दीनदारी जो पाण में फिक्र पैदा कयो असां त हकीकत या वाइज़ करे 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 थकी पिया हूं पर अलाए छो मुसलमाननि में दीन जो सोजरो पैदा ही नथो थिए अलाए छो लापरवाह थी विया आहिनि हिक कन खां वाइज़ ॿुधी वरी ॿिए खां कढी था छॾनि रड़ियूं था कयूं असां दाऊं था कयूं चीखां था कयूं तो बाबा असां दुनिया में आया ही आखिरत जे लाइ आहियूं असां आखिरत जी तैयारी कयूं असां दुनिया में दुनिया ठाहिण न आया हूं पर पोइ भी भॼूं भॼा दुनिया जे करे व्याज जे करे रुश्वत जे करे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया हल्लल्लाहुल बैय व हर्रमर रिबा वॾे आवाज़ सां वापार हिलाला व्याज हराम अज चंगा भला माण्हू ॾाढ़नि वारा भी वतन था व्याज जो वापार कंदा अज चंगा भला माण्हू रिश्वत जी बाज़ार खे गरम कयूं वेठा आहिनि अज चंगा भला माण्हू भेनरनि जा हक़ खादियूं वेठा आहिनि अज चंगा भला माण्हू भाइरनि नंढनि जा हक़ खादियूं वेठा आहिनि अज चंगा भला माण्हू यतीम ने गरीब ने मिस्कीन ने पाड़े वारनि जा हक़ खादियूं वेठा आहिनि ओ हराम जे पैसे ते अयाशी करण वारो ओ हराम जे पैसे ते मस्ती करण वारो अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया में भी अवांखे कॾहिं सुकून न मिलंदो तोणे जो तव्हां हराम जे पैसनि मां बंगला ठाहियो कॾहिं भी तव्हांखे बंगलनि में आराम न मिलंदो तोणे जो तव्हां रिश्वत व्याज जे पैसनि मां लैंड क्रूज़र वठो कॾहिं भी तव्हांखे हिननि लैंड क्रूज़रनि में आराम न मिलंदो तोणे जो तव्हां यतीमनि ऐं भेनरनि जे पैसनि मां ज़मीन ख़रीद कयो कॾहिं भी तव्हांखे ज़मीननि मां आराम न मिलंदो भले तव्हां दुनिया में हराम जे पैसे ते पाण खे अयाशूं कराईंदा रहो
पर पोइ बि तव्हांखे कॾहिं आराम न मिलंदो, हिकिड़ो सेकंड बि तव्हांखे फरात जो न मिलंदो। सदाई दुनिया में भी बेचैनी बेचैन रहंदो, कब्र में भी ये हराम जा पैसा अल्लाह ताला तव्हांखे नाग बणाए चिबड़ाईंदो। ये हराम जा पैसा कब्र में अल्लाह साईं तव्हांखे विछो करे चिबड़ाईंदो। ये हराम जा पैसा तव्हांखे अल्लाह कब्र में बाहि बणाए चिबड़ाईंदो। ऐं क़यामत जे ॾियारे भी ये हराम जा पैसा तव्हांखे नाग थी चिबड़दा। ये हराम जा पैसा क़यामत जे ॾियारे तव्हांखे विछूं थी चिबड़दा, बाहि थी चिबड़दा। तुकवा बिहा जिबाहुम वजुनूबुहुम वज़ूरुहुम। रणियों करे हराम जे पैसों सां दुनिया में मस्ती करण वारा कब्र क़यामत में रणियों वेंदा ऐं चीखा करे चवंदा ईशा ईशा जा नाग असांखे चिबड़िया आहिनि, ईशा जा विछूं असांखे चिबड़िया आहिनि, हीअ छा जी बाहि असांखे चिबड़ी वई आहे। अल्लाह जवाब में कब्र क़यामत में फरमाईंदा हाज़ा कनज़्तुम लिअन्फुसिकुम। इहो हराम जो पैसो आहे जेको तव्हां व्याज वारो गॾु कयो, इहो हराम जो पैसो आहे। जंहिं पैसे रिश्वत वारे जे तव्हां आशूं कयूं, इहो हराम जो पैसो आहे। जो भेनरनि जा तव्हीं हक़ खाधा, इहो हराम जो पैसो आहे। जेको तव्हां भाइरनि जा हक़ खाधा, इहो हराम जो उहो पैसो आहे जेको यतीमनि ऐं ग़रीबनि जो तव्हां खाधो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, अल्लाह जी ज़ात जो कसम, हराम कमाइण वारा, हराम खाइण वारा, हराम जे कमरनि में विहण वारा, हराम जे लेन कूदरनि ते घुमण वारा, हराम जे पैसनि ते ज़मीननि वठण वारा दुनिया में भी रुसवाए ख़्वार, कब्र क़यामत में भी उन्हनि जे लाइ अज़ाब आहे। या कुरान शरीफ जा इश्क वॾी आवाज़ चङा भला हेॾी मदारियूं व्याज वठंदा ॾींदा, चङा भला इस्लाम वारा इस्लाम भेनरुनि जा हक़ खाधी वेठा, नंढनि भाइरनि जा हक़ खाधी वेठा, पाड़े वारनि जा हक़, रस्ता बंदि कई वेठा आहिनि, रोड बंदि कई वेठा आहिनि, गलियूं बंदि कई वेठा आहिनि, मिटूं माइटूं टोड़ियूं वेठा आहिनि। दुनिया 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 इहा हिते ठिकां ठाहींदी। या उगाइण और बि लफ़्ज़ चङा चइयो आहे चइनि तूं रहंदे न मां रहंदुमि, आख़िर विढ़ूं त विढ़ूं छा ते विया। इहा दुनिया हिते ठिकां ठाहींदी। खणी वेड़ शुरू कई अथव, खणी भेड़ा शुरू कया अथव, मिटूं माइटूं टोड़ियूं वेठा हो दुनिया जे करे, पैसे जे करे, ज़मीन जे करे, हक़ नथा ॾियो। हज़रत मूसा जे ज़माने में बि माण्हू विड़ी पिया ज़मीन ते, हो चए पियो मुंहिंजी ज़मीन आहे, हो चए पियो मुंहिंजी ज़मीन आहे, ॿई हज़रत मूसा वटि आया। हज़रत मूसा खे चवंदा असांजो फ़ैसिलो कर। हज़रत मूसा जो कहिड़ो फ़ैसिलो कयो? चइसाई हे चवे थो मां ज़मीन वरिती आहे, मां चवां थो मुंहिंजी आहे ज़मीन। हज़रत मूसा चयो त वठी हलो मूंखे ज़मीन जे मथां। नबी हो, अल्लाह ताला हुनजो मौजूज़ो ज़ाहिर कयो। हज़रत मूसा जी ज़मीन जो हुन टुकड़े सां ॻाल्हायो, ज़मीन तूं कंहिंजी आहे? हिन जी या हिन जी? त ज़मीन मां आवाज़ आयो
अल अर्ज़ु लिल्लाह साईं मां न हिन जिया न हिन जिया मां त अल्लाह ताला जी आहियां हर शइ कंहिंजी आहे ॻाल्हायो ई नथा असां कंहिंजा खणी वेड़ कई तो दुनिया दुनिया कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन नथी निकिरे तव्हां सुभान अल्लाह जेके कुरान जा सच्चा आशिक वॾिया हुआ हीअ त हदीस तव्हां ॿुधंदा रहंदा हर हाल त जेको पंहिंजे हक़ ते पंहिंजी ज़मीन ते पंहिंजी जायदाद ते विड़े थो मरी थो वञे त इहो शहीद आहे पर हीअ हदीस तव्हांखे आलम सगोरा घटि ॿुधाईंदा आहिनि नबी साईं फरमायो जेको पंहिंजो हक़ छॾे थो हक़ खां दस्तबरदार थिए थो पंहिंजी ज़मीन छॾे थो ॾे पंहिंजो हक़ मुआफ़ थो करे इन जे करे त जेकॾहिं मां हक़ वठां त मतां जहिड़ो थिए मां हक़ वठां त मतां लड़ाई थिए मां हक़ वठां त मतां वेड़ थिए नबी साईं फरमायो इन सिर्फ़ सोच जे करे अमन खे बरक़रार रखण जे करे मिटी माइले के बरकरार रख दे सलाम ऐं दुआ के बरकरार रख दे जेकॾहिं माण्हू पंहिंजे हक़ खां हथ खणे थो मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रब साईं फरमायो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो साईं फरमायो त वल्ला मांखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं को माण्हू पंहिंजो हक़ छॾे थो सुलह के बरकरार रखंदे मिट्टी माइलीअ खे नज़र में रखंदे हा हा अमन खे बरकरार रखंदे हक़ पंहिंजो माफ़ थो करे हक़ खे छॾे थो मुंहिंजे प्यारे साईं फरमायो मां ज़ामिन आहे क़यामत जे ॾियारे इन खे दुनिया वारे इन ज़मीन जे टुकड़े जे बदिले में इन जाइ जे टुकड़े जे बदिले में हाँ इन पैसनि जे बदिले में महशर जे मैदान में मां मोहम्मद करीम उनखे भाकुर पाए चुमियूं ॾेई रब रहमान खां माफ़ी वठी करे दुनिया जे बदिले जे करे आख़िरत में सोन जे बंगले जो मां मोहम्मद करीम वारिस मालिक बणाए छॾींदोमांसि मां हक़ वारनि खे चवां थो त महिरबानी करे पंहिंजो भेनरुनि खे हक़ ॾियो भाइरनि खे पंहिंजा हक़ ॾियो पर जेकॾहिं को नथो ॾे ज़ालिम ज़ुल्म कई वेठो आहे त मां भेनरुनि खे मां भाइरनि खे मां तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु थो कयां छॾे ॾियो वेर न कयो विड़ो न गीलियो न हिक ॿिए खे कोर्टनि में जेलनि में गीलियो न नबी साईं सां वापार कयो कहिड़ा कहिड़ा नबी साईं सां वापार कंदव सचा हथ खयों कि न कचा नबी साईं तो वापार करे साईं जन फरमाए तो तव्हां दुनिया में पंहिंजे हक़ खां दस्तबरदार थियो जहिड़ो न कयो रत न वाइजो हिक ॿिए खे धक न हणिजो बंदूका न हणिजो जेलनि में हिक ॿिए खे न विझराइजो कोर्टुनि में न गिलजो नबी साईं फरमायो दुनिया में तव्हां दस्तबरदार थियो पंहिंजे हक़ खां क़यामत जे ॾियारे इन दुनिया वारे ज़मीन जे टुकड़े जे बदिले में मां घर जे टुकड़े जे बदिले में मोहम्मद करीम तव्हांखे सोन जो बंगलो बिश्त में वठी ॾींदोमांव अल्लाह जा बानो छड़ियो जहिड़ा पाण में मोहबतूं पैदा कयो प्यार पैदा कयो कुर्ब पैदा कयो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए वल काज़मीन अल गैज़
والعافين عن الناس والله يحب المحسنين. लगे तो तांजी बैटरी लो लगी पई आ, लगे तो तांजो यूपीएस टी तो करे, लगे तो तां थकी पिया हो, लगे तो तां के बुख पासा वरता है, लगे तो तां के निंड पासा वरता है। जेके सच्चा है पक्का कुरान जा आशिक वेठा हो तो मथे खणी जो सुभान अल्लाह चो कुरान मजीद सच्चो आ। अल्लाह फरमाए तो वल काज़मीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। रब फरमाए मोमिनो कावड़ के खाओ एक बे सां प्यार कयो, एक बे के माफियूं ॾियो, बदला न वठो, एक बे जो गुथो ॻाल्हाइण दरगुज़र कयो, एक बे जूं ॻाल्हियूं दरगुज़र कयो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो, ही छा थी वियो असां मुस्लमाननि खे जो असां हिक ॿिए जे लाइ खॾ खोटियूं वेठा आहियूं, हिक ॿिए जे लाइ दिल में ॿियाऊं रखियूं वेठा आहियूं, हिक ॿिए जे लाइ दिल में असद ऐं साड़ रखियूं वेठा आहियूं, हिक ॿिए जी जंगन कढण में मेहनत में पूरा लॻा पिया आहियूं। अल्लाह जा बानो कुझु सोचो, जेकॾहिं ॿियनि जे लाइ खना खोटींदव त तव्हां पाण किरंदव, जेकॾहिं ॿियनि खे तकलीफ़ पहुचाइण जी कोशिश कंदव त तव्हांखे पाण खे तकलीफ़ ईंदियूं। तंहिंजे करे संभालियो पाण, तव्हां हुन साईं जा उम्मती आहियो जंहिं साईं माफ़ियूं ॾिनियूं, जेको सारी काइनात जे लाइ रहमत बणिजी आयो। साईं पंहिंजनि जे लाइ त रहमत आहे, पर परावनि जे लाइ बि रहमत आहे। साईं सारी काइनात जे लाइ रहमत आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां, अञा दिल जी गहराइनि सां। वो माई आहे हिकिड़ी कुराड़ी, नबी साईं जे मथां गंद जा ढेर पई उछलाए। अल्लाह साहबनि खे कावड़ अची वई, साईं खे अर्ज़ फरमायूं फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, असांजा अबो मां तव्हांजे मथां कुर्बान, असां तव्हांजे मथां कख बर्दाश्त करण लाइ तयार न आहियूं। हीअ माई कुराड़ी त गंद जा ढेर पई उछलाए। साईं असांखे इजाज़त ॾियो त माईअ जो मड़को भञूं। साईं फरमायो न, इहा माई पई गंद जा ढेर उछलाए, तव्हां हिन खे कुझु ई न कयो। साहिबी फरमाईंदा साईं भला महिरबानी करे रस्तो मटायो, असां बर्दाश्त नथो थिए। साईं फरमायो रस्तो न मटाईंदासीं, भले इहा वेचारी गंद जा ढेर उछलाए, रोज़ बरोज़ मेहनत थी करे, गंद गॾु थी करे मुंहिंजे इंतज़ार में आ, ऐं मां मोहम्मद करीम न अचां हिन रस्ते सां त वेचारी कुराड़ीअ ते छा गुज़रंदो। तंहिंजे करे गंद जा ढेर त मुंहिंजे मथां थी उछलाए, तव्हां छो था कावड़ कयो, भले मुंहिंजे मथां उछलाए, मुंहिंजी ज़ियारत त करे थी न बहाने सां,
मन दीदार कंदे कंदे मां मोहम्मद करीम वारो कलमो नसीब थी वने मन मुझे नूरानी चेहरे मुबारक जी ज़ियारत कंदे कंदे ईमान वारी नेमत नसीब थी वने वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़दा वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतर्दा अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अञा दिल जी गहराइनि सां कुर्बान वञा नबी ज़ईं जे शफ़क़त मथां कुर्बान वञा नबी ज़ईं जे प्यार मथां कुर्बान वञा नबी ज़ईं जी सोच मुबारक मथां अल्लाह अकबर कबीरा साईं रोज़ बरोज़ उतां गुज़रंदा कुराड़ी गंद जा ढेर उछलाए थी अल्लाह ताला हुकुम करे तो छड़े गंद जे ढेर के तो गंद जा ढेर मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी जे जिस्म अता रज़ा कदें भी न टचदी जा कदें भी न मिलंदा है मुझे प्यारे नबी जे पाक जिस्म ते कदें भी तू न अच जा अल्लाह जो हुकुम सां गंद जो ढेर हेडों जो होडे हलियो वञे छो त अल्लाह के नबी ज़ईं जो जिस्म मुबारक वॾो प्यारो आ जिस्म अतार नबी ज़ईं जो अल्लाह के वॾो प्यारो आ ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो जो अल्लाह ताला इन मख जेका आम तव्हांखे नज़र अचे थी हिनखे रब हुकुम करे छॾियो त कॾहिं बि तूं मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक ते न वेझा छो त कॾहिं तूं मानीअ ते थी वहीं कॾहिं तूं माखीअ ते थी वहीं कॾहिं तूं गंद ते थी वहीं कॾहिं तूं काथे थी वहीं कॾहिं तूं काथे तंहिंजे करे मां अल्लाह बर्दाश्त नथो कयां जो मतां तुंहिंजा पेर ख़राब हुजनि पेर तुंहिंजा नापाक हुजनि ऐं तूं मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक ते वेहीं मां अल्लाह ताला खां इहा शइ बर्दाश्त न थींदी भले सॼी दुनिया ते वे पर मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक जे वेझो न अचिजा ओ मुंहिंजा अज़ीज़ो एॾो प्यारो अल्लाह जो प्यारे नबी सां एॾो प्यारो अल्लाह जो प्यारे नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक सां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो तॾहिं त अल्लाह साईं गंद जे ढेर खे हुकुम करे छॾियो त कॾहिं बि मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक ते न किरजा कुराड़ी मथां गंद जा ढेर उछलाए ऐं गंद जो ढेर नबी ज़ईं ॾे अचे ई न हेॾों जो हेॾे होॾों जो होॾे हलियो वञे ईअं कुराड़ी रोज़ बरोज़ गंद जा ढेर पई उछलाए हिक ॾियारे नबी ज़ईं जो गुज़र थियो साईं आया पे उहा कुराड़ी नबी साईं खे नज़र न आई गंद जो ढेर उन न उछलायो नबी ज़ईं साहबा ॾे नज़र कई त छा भला तव्हां कुराड़ीअ खे कुझु कयो आहे छा जो वीचारी कुराड़ी नज़र नथी अचे साहबनि फरमायो साईं तव्हां हुकुम कयो पथर ते लीक अची वई असांखे कहिड़ी मजाल आहे जो सभु तव्हांजी नाफ़रमानी कयूं तव्हांजे हुकुम मुताबिक़ असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण वारा माण्हू आहियूं तव्हांजे मथां जानियूं निशावर करण वारा माण्हू आहियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो तॾहिं त अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत जा सर्टिफिकेट ॾेई छॾिया उलाइका अला हुदन मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां जेके नबी साईं जा आशिक़ वॾे आवाज़ सां
जेके आल बेतन जा परवाना वॾे आवाज़ सां, जेके असहाबन जा परवाना वॾे आवाज़ सां, जेके कुरान मजीद जा सच्चा ऐं पक्का आशिक़ हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ो, नबी साईं फरमायो सहाबन खे काॾे वई कुराड़ी, चऊं साईं ख़बर नाहे। ओ प्यारे नबी मोहम्मद करीम जा गुलाम सदाइण वारा, गुलाम सदाइण सोदो वारा, गुलाम बणी ॾेखारण ॾुखियो आहे। नबी साईं पुछा कई काथे आ कुराड़ी, चवंदा साईं ख़बर नाहे। नबी साईं फरमायो इजाज़त वठो। पुछा कई वई, नबी साईं ॿुधायो साईं कुराड़ी अल्लाह जे अज़ाब में गिरफ्तार थी वई आहे, ताराशित में लगी आहे त मानी पानी बंद थी वियो त वेचारी खट ते पई आहे। ॾिसो मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जे रहमत जो अंदाज़, कुर्ब जो अंदाज़, प्यार जो अंदाज़, माफ़ीअ जो अंदाज़। मां सदके वञा नबी साईं जे, हाँ सोने साईं जी ज़िंदगीअ मथां, मां सदके वञा नबी साईं जे कुर्ब ऐं प्यार मथां, मां सदके वञा नबी साईं जे रहमत मथां, माफ़ीअ मथां। साईं फरमायो त मां हिन कुराड़ीअ खां पुछा कंदुमि, साईं आया आहिनि अजी कुराड़ीअ जे मथां बीठा, जेका गंद जा ढेर नबी साईं जे मथां उछलाईंदी, साईं हुनजे मथां बीठा आहिनि। साईं हुनजी तकलीफ़ ॾिसी अखियुनि मुबारक जो पाणी झले न सघिया, रोई पिया अथड़ा मुबारक रहमत वारा मथे खियो। ओ मुंहिंजा अल्लाह, इन गंद जा ढेर त मुंहिंजे मथां उछलाया, मां त इन खां नाराज़ न थियोमांसि, तूं काविड़ो आहियां जो अज़ाब में गिरफ़्तार कयो अथई। महिरबानी करे मां मोहम्मद करीम जी दुआ क़बूल करे हिन कुराड़ीअ खां अज़ाब टार। अञा मुंहिंजे रहमत वारे साईं, रहमत वारा हथड़ा मुबारक, नबूवत वारा हथड़ा मुबारक हेठी न कया त कुराड़ीअ खे होश आयो। ॾिसी करे नबी साईं खे चवे थी त शाम खां बदिले वठण लाइ आयो आहियां, शाम सां वेहण लाइ आयो आहियां। मिटनि माइटनि जे बदिले वठण वारो साईं न थी, वेहण वारो साईं न थी, तूं हिन जे मथां गंद जा ढेर उछलाईंदीअ। हे साईं तोखां पुछण आयो आहियां, तब कुर्सी तोखां करण आयो, तुंहिंजी तकलीफ़ ॾिसी अल्लाह खां दुआ घुरी दे, रब महिरबानी कई जो अल्लाह अज़ाब टारे। तूं त अल्लाह जी कावड़ जी इज़्ज़त में अची वई, तुंहिंजा त तारा शित में लॻी आहे, तुंहिंजा त उज़वा सुकी आहे, रोई पई आहे कुराड़ी बि, अखियुनि मां नीर वई आहे। उथी करे नबी साईं खे फरमाए थी, साईं मूंखे माफ़ कजो, मां माण्हुनि जे चवण ते तव्हांखे ईज़ायो, पैसनि जे करे तव्हांखे तकलीफ़ ॾिनी, गंद जा ढेर उछलाया, ऐं तव्हां मूंखां पुछण आया हो मुंहिंजे बारे में दुआ घुरी अथव। तव्हां अल्लाह जा सच्चा रसूल हो, तव्हांजो वॾो इख़लाक़ आहे। इन्नका लाला ख़ुलुक़िन अज़ीम। साईं महिरबानी करे मूंखे माफ़ कयो ऐं मूंखे कलमो भरायो त मां मुस्लमान थियां। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अञा वॾे आवाज़ सां असां नबी साईं जो आशिक़ त सदायूं था, पर नबी साईं वारो रस्तो वरितो आहे। वो गंद जा ढेर नबी साईं जे मथां उछलाए थी, साईं जन कावड़ नथा करनि। वरी साईं जन खे नज़र न आई त साईं जन पुछा कई साहबा, वरी साईं ख़बर पई त वेचारी बीमार आहे। आया नबी साईं मथां बीठा, कुराड़ी जूं अखियूं ॾिसी शित में ऐं अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार ॾिसी नबी साईं जन रोई पिया, रब खां अर्ज़ था करनि, दुआ घुरी, ओ मुंहिंजा अल्लाह, मां त कावड़ न कई, तूं नाराज़ पोइ ॾेखारियो आहे, माईअ खे गिरफ़्तार कयो थी अज़ाब में, महिरबानी कर, मां दुआ थो घुरां, हिन वेचारी खे माफ़ी ॾे,
मुझो प्यारो नबी सोनो नबी दुआ तो घुरे उन माई जे लाइ माफ़ी जो अर्ज़ तो करे जेका गंद जा ढेर पियो छॾाए ऐं असां पंहिंजो हाल ॾिसूं अल्लाह माफ़ी त असां वटि आहे ई न वो कातिल आयो हज़रत जाजे अमीर हमज़े जो अल्लाह नबी ज़ेंगे खबर पई आयो नबी ज़ेंगे अखियुनि मुबारकनि में पाणी वई आयो साईं रोई वेठा साईं फरमायो छाजे लाइ जिन मां माफ़ी वठण आयो आहियां साईं मां कलमो भरण आयो आहियां नबी साईं फरमायो मां त माफ़ी ॾियण लाइ तयार आहियां कलमे भराइण लाइ तयार आहियां पर तूं ॾाढी मुंहिंजे चाचे खे तकलीफ़ ॾिनी भले मुंहिंजो चाचो तूं शहीद कयो त शहीद कयो ख़ैर हो पर मुझे चाचे जा चप तो छो वठिया मुझे चाचे जो नक जो मथियों हिस्सो तूं छो वठियो मुझे चाचे जी कन जूं पापड़ियूं तूं छो कढियूं मुझे चाचे जो पेट चूरे आंद्रा ऐं गुंडरा ऐं दिलूं ऐं बुकियूं तूं छो कढियूं अल्लाह अकबर कबीरा वो भी रोए तो नबी साईं भी रोंदा चवे तो साईं माफ़ी साईं मगो थियो माखे बख्शो मुझे कर्म भरायो नबी साईं फरमायो पुत्र मां कर्म तोखे भराया तो माफ़ी ॾियां थो जेकॾहिं मां माफ़ी न ॾींदोमांइ मां कर्म न भराईंदो आहियां त तूं जहन्नम जे बाहि जे हवाले थींदे पुत्र मां तोखे कर्म भरायां थो तोखे मुस्लमान कयां थो माफ़ बि कयां थो पर हिक ॻाल्हि यादि रखजांइ मुझे सामू तू न अच छो त तू अचे तो माखे पंहिंजो चाचो याद तो अचे चाचे जा 11 टुकर था याद अचनि ईअं न थिए जो कॾहिं माखों के लफ़्ज़ ॾुखिया निकिरी पवनि तुंहिंजे लाइ हड़ हली वञे पुट कलमो भरायां थो पर कुंड आसरे में रहंदो कर मां माफ़ भी कयां थो पढ़ कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अञा वॾे आवाज़ सां अल्लाह जंहिं नबी साईं जे चाचे जा 11 टुकर कया जंहिं नक जी चोटड़ी वधी कननि जूं पापड़ियूं वधियूं चप जूं चोटड़ियूं वधियूं जंहिं शहीद त कयो पर हज़रत चाचे अमीर हमज़े जो सॼो सीनो चीरे दिल कढे बुकियूं कढे पेट चीरे गुर्दा कढे जेरा कढे अल्लाह पोइ बि उनखे नबी साईं माफ़ बि करनि था कलमो बि भराइनि था पर आख़िर में नसीहत बि करनि था पुट तूं मुंहिंजे साम्हूं न अच छो त तोखे मां ॾिसां थो त मूंखे चाचो थो यादि अचे ईअं ॿ लफ़्ज़ मूंखां ॾुखिया न निकिरी पवनि ऐं तुंहिंजे लाइ हड़ हली वञे पुट तूं कुंड पासे में रहंदो एॾी नबी साईं जी शफ़क़त एॾो नबी साईं में प्यार एॾी मोहबत एॾी नबी साईं वटि माफ़ी अॼु असां माफ़ीअ जा दर लाक कयूं वेठा वो हिंदा माई आई नबी साईं वटि अचे थी अल्लाह खबर पई नबी साईं खे हिंदा थी अचे कहिड़ी हिंदा जंहिं चाचे अमीर हमज़े जी बुकनि खे चीरे करे दिल के टुकड़ा टुकड़ा करे गुर्दन के टुकड़ा टुकड़ा करे हार ठाए गीचे में पाए घुंडी भी वधे नबी देंगे खबर पई हुआ माई आई आ मां भी वठण लाए नबी साईं वरी रोई वेठा अखड़ मुबारक में पानी वही आयो साईं बनायो हंदा दादो मोहम्मद करीम के तो इजायो मुझे चाचे जूं बुकियूं खणी जेरा खणी मुझे चाचे जी दिल खणी टुकर टुकर करे ज़रियूं ज़रियूं करे हार करे तुम पाए घुमदी पी वती
माखे वडो तू ईजायो मुझे चाचे के ईजायो पर हाणे मां भी वठणा आया कलमो भरणा आया मां मोहम्मद करीम रहमत बणजी आयो आ दुनिया में मां बदले वठण वारो आया हाणे जो हाणे तो के मां भी क्यों आई कलमो भी भराए तो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अॼु असां नबी साईं जा आशिक़ सॾाइण वारा दिलि हेतिरी कयूं वेठा सोड़ी थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते विड़िया पिया हिक ॿिए जा रस्ता बंदि कयूं वेठा रोड बंदि कयूं वेठा हिक ॿिए जा दग बंदि कयूं वेठा हिक ॿिए सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियूं हिक ॿिए खे माफ़िन ॾियण लाइ तयारु न आहियूं छा थी विया मुस्लमानो तव्हांखे कहिड़े रस्ते ते हली पिया कहिड़ी ज़िंदगी तव्हां पंहिंजी अपनाई आहे कोई असां में कुर्ब न आहे कोई असां में प्यार न काई असां में माफ़ी न सालनि जा साल था गुज़री वञनि हिक ॿिए खे माफ़ करण लाइ तयारु न आहियूं सालनि जा साल था गुज़री वञनि हिक ॿिए जे बचा ॿार मोकिलण लाइ तयारु न आहियूं सालनि जा साल था गुज़री वञनि हिक ॿिए जे मुंहुं ॾिसण लाइ तयारु न आहियूं ओ मुस्लमानो मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो अॼु मां तव्हां सभिनी खे मिंथ करण आयो आहियां मेड़ करण आयो आहियां गुज़ारिश करण आयो आहियां महिरबानी करे पंहिंजनि दिलनि मां नफ़रतूं कढो महिरबानी करे पंहिंजनि दिलनि मां साड़ ऐं हसद कढो महिरबानी करे पंहिंजनि दिलनि में प्यार पैदा कयो हिक ॿिए खे माफ़ कयो हिक ॿिए खां माफ़ी वठण में आगराही कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मिटियूं माइटियूं जोड़ियो टोड़ियो नबी साईं फरमायो जेको दुनिया जे जान में ज़ोरीअ मिटी माइटी गॾियूं थो अचे हिकिड़ो टोड़े थो ॿियो साईं फरमायो ज़ोरीअ मिटी माइटी गंढींदो थो अचे साईं फरमायो जेको मिटी माइटी गंढींदो थो अचे इनखे मुबारक हुजे क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम इनखे पाण सां गॾु जन्नत में वठी हलंदो माद वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वॾे आवाज़ सां अॼु इरादो कयो चयो इंशाअल्लाह दिलनि मां नफ़रत ख़त्म कईसि अॼु इरादो कयो चयो इंशाअल्लाह हिक ॿिए जे लाइ मोहबत पैदा कंदासीं हिक ॿिए खे जो माफ़ियूं ॾींदासीं चयो इंशाअल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन अथर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील अञा आस्ते था कयो सुभान अल्लाह अञा भी होरियां था कयो सुभान अल्लाह जेके सच्चा ऐं पक्का क़ुरान जा आशिक़ वेठा हो हथ मथे खणी चो सुभान अल्लाह सब चो तो क़ुरान मजीद सच्चो आ अञा वॾे आवाज़ सां
मञोदा हाणे ॿुधो हिते इन आयत में अल्लाह मोमिननि जूं 3 निशानियूं बयान कयूं घणियूं जंहिंमें नाइंदो पैदा करे ईअं न त क़यामत जे ॾियारे काफ़िरनि जी लिस्ट में बीठो हुजे अल्लाह फरमायो मोहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद मां अल्लाह जो रसूल वल्लज़ीन माहू अल्लाह फरमायो जेके प्यारे नबी मोहम्मद करीम जा सच्चा आशिक़न उन्हनि जूं 3 निशानियूं आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि खां नफ़रत कंदा आहिनि रुहमाउ बैनहुम पाण में हिक ॿिए सां प्यार कंदा आहिनि तराहुम रुक्कान सुजदा ऐं रुकू कंदा आहिनि सजदा ॾींदा आहिनि नमाज़ पढ़ंदा आहिनि सीमाम फी वजूहिम मिन असर सुजूद अल्लाह फरमायो नमाज़ ऐं सजदनि जे करे उन्हनि जे निर ते निशान सजदनि जा छापिजी वेंदा आहिनि ज़ालिक मसलुन फित तौरात व मसलुन फिल इंजील अल्लाह फरमायो प्यारे नबी मोहम्मद करीम जे आशिक़नि जूं ये 3 निशानियूं रुगी मां कुरान मजीद में बयान न थो कयां अल्लाह फरमायो ज़ालिक मसलुन फित तौरात व मसलुन फिल इंजील रब फरमायो ये 3 निशानियूं मां तौरात इंजील में भी बयान फरमायो है जेको भी सच्चो मोहम्मद करीम जो आशिक़ वो काफ़िरनि खां नफ़रत कंदो आहे वो पाण में हिक ॿिए सां प्यार ऐं मोहबत पैदा कंदो आहे ऐं वो नमाज़ जी पाबंदी कंदो आहे अल्लाह फरमायो ये प्यारे नबी मोहम्मद करीम जे सचन आशिक़नि जूं 3 निशानियूं जिन में भी आहिनि इन्हनि खे मुबारक हुजे दुनिया में भी इन्हनि जे लाइ इज़त आहे दुनिया में भी इन्हनि जे लाइ आराम आहे दुनिया में भी इन्हनि जे लाइ फरात आहे कबर भी बिश्त जो पाव आखिरत में भी इन्हनि जे लाइ सोन जा बंगला बिश्त में तैयार आहिनि रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां थोरो ॿुधो असां वरी इन 3 निशाननि जा उबता थी आहियूं अशिद्दाउ अलल कुफ़ार अल्लाह फरमायो त काफ़िरनि खां नफ़रत कंदा ऐं असां वरी काफ़िरनि सां प्यार कई वेठा ॾींहों राति टच मोबाइल में इंटरनेट में ॾींहों राति वेठा काफ़िर था ॾिसूं वेठा ड्रामा था ॾिसूं वेठा फिल्मां था हलायूं वेठा राग था ॿुधूं ख़ुदा जा बानो उहे छा थी विया चओ इंशाअल्लाह ड्रामनि जो बाइकाट कंदासीं चओ इंशाअल्लाह फिल्मां न ॾिसंदासीं चओ इंशाअल्लाह काफ़िर न ॾिसंदासीं मुंहिंजा अज़ीज़ो छा थी वियो रुहमाउ बैनहुम अल्लाह फरमायो त प्यारे नबी मोहम्मद करीम जा आशिक़ हिक ॿिए सां प्यार कंदा आहिनि ऐं असां वरी हिक ॿिए जे लाइ बंदूकां सिधियूं कयूं वेठा ईअं आहे कोन न ऐं अल्लाह फरमायो 3 नंबर ते तराहुम रुक्कान सुजदा हे नमाज़ पढ़ंदा आहिनि असां नमाज़ पाण में पैदा कई आहे नबी साईं जो आशिक़ सदाइण सोलो नबी साईं जो गुलाम सदाइण सोलो पर नबी साईं जो गुलाम बणजण आशिक़ बणजण तमाम ॾुखियो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मेहरबानी करे पाण खे सचो नबी साईं जो परवानो बणायो मेहरबानी करे पाण खे नबी साईं जो सचो गुलाम ऐं आशिक़ बणायो नबी साईं जी ताबेदारी पाण में पैदा कयो नबी वारे रस्ते ते पाण खे हलायो पंहिंजनि बचनि ॿारनि खे हलायो नबी साईं वारो रस्तो क़ुरान वारो रस्तो आहे नबी साईं वारो रस्तो नमाज़ वारो रस्तो आहे नबी साईं वारो रस्तो प्यार ऐं मोहबत वारो रस्तो आहे
नबी साईं वारो रस्तो दीन इस्लाम वारो आ नबी साईं वारो रस्तो ओ मुंहिंजा अज़ीज़ो आख़िरत जी तयारी वारो रस्तो आ नबी साईं फरमायो ला ऐश इल्ला ऐश आख़िर साईं फरमायो मां मोहम्मद करीम के दुनिया जो ऐश न खपे मां मोहम्मद करीम के आख़िरत जो ऐश खपे साईं फरमायो दुनिया ढूंढा दुनिया धब्बा दुनिया किन्ना नबी साईं ने कदे आड़े हज़रत अबू हुरैरा के मस्जिद नबी में वठी मदीने शरीफ 2 किलोमीटर बाहर अजी गंद जे ढेर ते प्यारे फरमायो हाज़े दुनिया अबू हुरैरा ये थी दुनिया ढूंढ ये थी दुनिया धब्बा ये थी दुनिया किन्न ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं जंहिंखे किन्न चवा असां ॾींहुं राति साईं भाकुर पादियूं हेॾां दुनिया 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 पैसो रे पैसो माल रे माल ओ मुंहिंजा अज़ीज़ो असां उन साईं जा ग़ुलाम जेको दुनिया ॾे निहारे ई न पियो जंहिं साईं जे घर में कॾहिं कॾहिं अहिड़ो वक़्तु बि अची वेंदो जो महीनो 2 महीना नबी साईं जे घर मुबारक में चुल्ह बि न ॿरंदी कॾहिं कॾहिं अहिड़ो वक़्तु अची वञे हफ्तो नबी साईं के बुख 2 हफ्ता नबी साईं के बुख साईं जे पेट मुबारक ते 2 पत्थर बधा पिया हूंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं जे ग़ुलामनि जो बि इहो हाल हूंदो कॾहिं वेचारो अबू बकर सिद्दीक़ बुख ते हूंदो कॾहिं उमर फारूक हफ्तो बुख ते गुज़ारे कॾहिं हज़रत उस्मान वेचारे के हफ्तो 2 हफ्ता बुख ते गुज़री वञनि कॾहिं अली मुर्तज़ा वेचारो पाणीअ ते वक़्तु गुज़ारे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो इन्हनि दुनिया जे तरफ़ निहारियो ई न बुख ते ज़िंदगी गुज़ारियो झूपड़नि वारनि घरनि में ज़िंदगी गुज़ारियो कख काननि वारनि घरनि में ज़िंदगी गुज़ारियो मुंहिंजा अज़ीज़ो इन्हनि आख़िरत जी तयारी कई इन्हनि जन्नत कमाई तॾहिं त नबी साईं फरमायो मां मेराज वारी राति जॾहिं जन्नत में साईं फरमायो मां पंहिंजो बंगलो ॾिठो मुंहिंजे बंगले सां गॾु 4 बंगला ॿिया साईं फरमायो मूंखे ख्याल आयो ज़रूर ये बंगला कंहिं नबियनि जा हूंदा साईं फरमायो मां पुछा कई ओ जिब्राइल अमीन मुंहिंजो बंगलो मुंहिंजे बंगले सां चौतरफ़ हे 4 बंगला कंहिंजा आहिनि जंहिंसां हिकिड़ो अबू बकर सिद्दीक़ जो बंगलो आहे ॿियो उमर फारूक जो बंगलो आहे टियों उस्मान गनी जो बंगलो आहे चौथों अली मुर्तज़ा जो बंगलो आहे जीअं 4 ई जवान तव्हां सां दुनिया में गॾु आख़िरत में बि अल्लाह ताला हिननि जा बंगला तव्हांजे बंगले सां गॾु ठाराए छॾिया आहिनि सुम्मा दना फतदल्ला फकान काब कऊसैन अवदवा अन्या वॾे आवाज़ सां अन्या ईमानी जज़्बे सां अन्या दिल जी गहराइनि सां मां जन्नत में वियुमि पंहिंजे बंगले सां 4 बंगला अबू बकर सिद्दीक़ जो उमर फारूक जो उस्मान गनी जो अली मुर्तज़ा जो बंगलो ॾिठुमि पर साईं जन फरमायो वरी ॿी सोसाइटी में मुंहिंजे सभिनी साहबनि जा बंगला ठहिया पिया आस्ते दागियो सुभान अल्लाह साईं जन फरमायो मां बिलाल जो बंगलो पंहिंजनि अखियुनि मुबारकनि सां ॾिसी आयो वॾे आवाज़ सां साईं जन फरमायो मां पंहिंजे अम्मार जो बंगलो अखियुनि सां ॾिसी आयुमि साईं जन फरमायो मां पंहिंजी सुम्या जो बंगलो अखियुनि सां ॾिसी आयुमि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो इन्हनि पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं पंहिंजा बच्चा ॿार कुर्बान कया दीन ख़ातिर इस्लाम ख़ातिर नबी साईं जी ग़ुलामीअ ख़ातिर तौहीद जे ख़ातिर अॼु अलाए छा थी वियो आहे असांखे जो असां मुस्लमान सॾाइण वारा अॼु दीन जे फॉलो करण लाइ तयार न आहियूं दीन जे कॾ लॻण लाइ तयार न आहियूं अॼु त असांखे दीन जे सदके क़ुरान जे सदके कुकड़ खाराया था वञनि मानियूं खारायूं थियूं वञनि
लख इज़्ज़तां ॾिनियूं थी वञनि को ज़मानो दीन इस्लाम ऐं क़ुरान जे करे नबी साईं जे ग़ुलामनि खे बुखियो रखियो वेंदो नबी साईं जे ग़ुलामनि खे धक हयां वेंदा हा वेचारे बिलाल खे ॻीचीअ में रसा विझी सॼे मके में गिलियो वेंदो अल्लाहु अकबर कबीरा अम्मार वेचारे के दीन ऐं क़ुरान ऐं नबी साईं जी ग़ुलामीअ जे करे वेचारे के बाहि ते टाननि ते लेटायो वेंदो अम्मा सुमिया वेचारे के अधो अधु कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ तकलीफ़ां ॾेई वरी नबी साईं जे ग़ुलामनि खे काफ़िरनि तकलीफ़ां ॾिनियूं पोइ बि मां सदके वञा नबी साईं जे सहाबा मथां पंहिंजूं जानियूं पंहिंजा माल पंहिंजा बच्चा ॿार सभु दीन ख़ातिर सभु इस्लाम ख़ातिर सभु रसूल ख़ातिर सभु क़ुरान ख़ातिर क़ुर्बान कया महिरबानी करे मां तव्हांखे बि अर्ज़ थो कयां पाण खे सही माना में मुसलमान बनाइण जी महिनत कयो सही माना में क़ुरान जा आशिक़ थियो सही माना में प्यारे नबी मोहम्मद करीम जा ग़ुलाम बणिजो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूर रहीम अञा वॾे आवाज़ सां केड़ा सच्चो अॼु इरादो था कयो इंशाअल्लाह क़ुरान शरीफ जा सच्चा आशिक़ थींदा जो इंशाअल्लाह पाण में नफ़रतूं ख़त्म कंदासीं जो इंशाअल्लाह हिक ॿिए खे पंहिंजा हक़ वापसि कंदासीं जो इंशाअल्लाह हिक ॿिए जा रस्ता खोलींदासीं जो इंशाअल्लाह हिक ॿिए सां मोहबतूं पैदा कंदासीं ऐं महिरबानी करे रमज़ान जो महीनो तो अचेव रमज़ान जे महीने में रोज़ा रखिजो रमज़ान जे महीने में नमाज तरावियां पढ़जो रमज़ान जे महीने में घणे मां घणी क़ुरान जी तिलावत कजो घणे मां घणियूं नेकियूं कजो नेकियुनि वारो महीनो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं फरमायो 11 महीना बानू ऐं बानी अल्लाह जी रहमत ॻोल्हींदा आहिनि रमज़ान अहिड़ो रहमत वारो महीनो आहे जो अल्लाह जी रहमत पाण बाननि ऐं बानड़ियुनि खे ॻोल्हींदी वधंदी आहे गुनाहगारनि खे भाकुर पाईंदी वधंदी आहे साईं जन फरमायो छड़ी रमज़ान में सच्चा थियो तव्हां पंहिंजे रब सां रोज़ा रखो साईं जन फरमायो तरावियां नमाज़ां पढ़ो सही माना में मुसलमान बणिजो अल्लाह इन रमज़ान जे सदके तव्हांखे रैयान नाले हिकिड़ी बिश्त जी सोसाइटीअ में बंगलो नसीब फरमाए तव्हांखे उमिरि जे लाइ उन बिश्त में विहारे घड़ीअ घड़ीअ पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराईंदो रहंदो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे दीनदार बणिजो महिरबानी करे नबी साईं जा सच्चा आशिक़ बणिजो हिक ॿिए खे माफ़ियूं ॾियो अॼु इरादो कयो इंशाअल्लाह हिक ॿिए खे माफ़ कंदव महिनत बख़्शींदो हिक ॿिए खे न विड़ो यार नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते विड़िया पिया सखर में हिकु वण ते झेड़ो थियो वण ते झेड़ो एॾो थियो जो 5 माण्हू मरी विया हाणे वण उते बीठो आहे माण्हू 5 मरी विया कुझु वञी जेल में पिया अल्लाह जा बानो महिरबानी करे दुनिया ते न विड़ो दुनिया ते रीस न कयो नेकियुनि ते रीस कयो नमाज़ ते रीस कयो ॾिसो त हे कीअं थो नमाज़ पढ़े त मां बि ईअं नमाज़ पढ़ां हे केॾो नमाज़ जो पाबंद आहे मां बि ईअं नमाज़ जो पाबंद थियां हे केॾो क़ुरान शरीफ़ थो पढ़े मां बि अहिड़ो क़ुरान पढ़ां इहा रीस कयो दुनिया ते रीस न कयो सड़ो न हिक ॿिए ते हसद न कयो बुग़्ज़ दिलनि में कढी छॾियो महिरबानी करे सही माना में मुसलमान बणिजो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला तव्हां असांखे सही माना में मुसलमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए हराम खां अल्लाह बचाए सभिनी खे हिलाल नसीब फरमाए सभिनी खे अल्लाह पंहिंजी बंदगी नसीब फरमाए अल्लाह ताला सभिनी खे सही माना में नबी साईं जो इश्क़ नसीब फरमाए मां दुआ गो आहियां हिन भाउ जे लाइ भाउ मोहम्मद काशिफ जेको वीचारो झंग झर में क़ुरान जे इश्क़ में किथे किथे पुॼी थो वञे हे वाइज़ भरे हे जलसा भरे क़ुरान जो वाइज़ इंटरनेट ते सोशल मीडिया ते हलाए थो ॾाढी ज़रूरत आहे हिन वक़्तु सोशल मीडिया ते क़ुरान जे वाइज़नि जी क़ुरान जे जलसनि जी क़ुरान जे तक़रीरनि जी ॾाढी ज़रूरत आहे ॾाढी सोशल मीडिया ते बेहयाई बुछड़ाई हली रही आहे
मां जस्तो ॾियां हिननि दोस्तनि खे जेके बि सोशल मीडिया ते भाऊ मोहम्मद काशिफ या ॿिया जेके बि आहिनि अहबाब महिनत करनि था सोशल मीडिया ते क़ुरान जे जलसनि जी महिनत करनि था नबी साईं जे फरमान मुबारक ॿुधाइण जी इंशा अल्लाह ताला इन नेकीअ जे सदके अल्लाह ताला इन्हनि खे दुनिया में बि आबाद रखंदो आख़िरत में बि ज़रूर अल्लाह इन्हनि खे माफ़ी नसीब फरमाए जन्नत जो वारिस ऐं मालिक बणाईंदो मां सभिनी जे लाइ दुआ आहियां जेके बि दीन जे लाइ पाण पतोड़नि था अल्लाह सभिनी जी महिनत क़बूल फरमाए सभिनी खे सही माना में मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मां वरी भी दुआ आहियां त जिन भी हे जलसो करायो आहे जिन भी मेहनत कई आहे जिन भी जफ़ाकशी कई आहे अल्लाह ताला सभिनी जे रिज़्क़ में रोज़ीअ में बच्चनि ॿारनि में बरकतूं नसीब फरमाए तव्हां जेके भी क़ुरान जे इश्क़ में आया हो सभिनी जे लाइ मां दुआ आहियां अल्लाह ताला तव्हां सभिनी खे सेहत में इज़त में उम्र में बच्चनि ॿारनि में अमलनि सालनि में बरकतूं नसीब फरमाए ॿई जहान असां तव्हां समूरनि जा आबाद फरमाए ॿिन्ही जहाननि जी बर्बादी खां असांजी हिफ़ाज़त फरमाए वसल्लल्लाहु ताला वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो वसल्लल्लाहु ताला अला ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब हाणे जलसो हलंदो पंहिंजे हिसाब सां।